खबर शामिल कंदासीं। बबरलो खां हिकु भेरो ॿीहर हुकूमत खे केनालनि वारो फ़ैसिलो वापसि वठण लाइ 72 कलाकनि जी मोहलत। वकील अॻवाननि केनालनि ख़िलाफ़ कराची, डेरा मोड़ ऐं कमून शहीद वटि धरणनि जो ऐलान करे छॾियो आहे। केनालनि ख़िलाफ़ सुभाणे कमून शहीद, कराची ऐं डेरा मोड़ वटि बि धरना हणंदासीं। आमिर नवाज़ वड़ाइच प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इहो चयो आहे। अपडेट कंदासीं। तकरारी केनालनि जे मामले ते का बि सौदेबाज़ी न कंदासीं। वकील अॻवान आमिर नवाज़ वड़ाइच जो चवणु आहे, सिंधु दरिया ते जेको धाड़ो हयो वियो आहे इहो ख़तमु करणो पवंदो। तकरारी फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त धरणे में वधीक शिदत आंदी वेंदी। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। कराची बार एसोसिएशन जे सदर आमिर नवाज़ वड़ाइच इजलास बाद प्रेस कॉन्फ्रेंस कई। संदसि चवणो हो त ख़मीस ॾियारे मंझंदि जो 3 लॻे ऑल सिंध लॉयर्स जी गॾिजाणी थींदी। ख़मीस ते शाम जो 5 वॻे पंहिंजी हिकमत अमलीअ जो ऐलान कंदासीं। अपडेट कंदासीं। असांजी ईंदड़ हिकमत अमली में रेलवे ट्रैक बंदि करण भी शामिल हूंदो। हुकूमत हिकु रेगिस्तान खे आबाद करण जो गैर फितरी अमल करे रही आहे। बबरलो में लॻल मरकज़ी धरणो केनाल रिथा रद्द थियण ताईं जारी रहंदो। इहो चवणु आहे आमिर नवाज़ वड़ाइच जो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। बबरलो मां हिकु भेरो ॿीहर हुकूमत खे केनालनि वारो फ़ैसिलो वापसि वठण जे लाइ 72 कलाकनि जी मोहलत ॾिनी वई आहे। वकील अॻवाननि केनालनि ख़िलाफ़ कराची, डेरा मोड़ ऐं कमून शहीद वटि धरणनि जो ऐलान करे छॾियो। अपडेट कंदासीं। केनालनि ख़िलाफ़ सुभाणे कमून शहीद, कराची ऐं डेरा मोड़ वटि धरणा हणंदासीं। तकरारी केनालनि जे मामले ते का बि सौदेबाज़ी न कंदासीं। सिंधु दरिया ते जेको धाड़ो हयो वियो आहे इहो ख़तमु करणो पवंदो। तकरारी फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त धरणे में शिदत आंदी वेंदी। आमिर नवाज़ वड़ाइच जो चवणु आहे त ख़मीस ॾियारे मंझंदि जो 3 लॻे ऑल सिंध लॉयर्स जी गॾिजाणी थींदी। ख़मीस ते शाम जो 5 वॻे पंहिंजे हिकमत अमली जो ऐलान कयो वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं। इरफान मंगी खां जी अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सरफराज़ मोहतलो आमिर नवाज़ वड़ाइच जो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असां सिंध हुकूमत खे 72 कलाक ॾिनासीं, पर सिंध हुकूमत सम्झंदा नथी। हाणे असां बबरलो बाईपास तेसीं ताईं बंदि हूंदी जेसीं ताईं इहे 6 तकरारी केनालनि जो लेटर नथो मिले। कमून शहीद बि बंदि करणु वञूं था ऐं पूरी सिंध असां बंदि कंदासीं। जी वॾी महिरबानी इरफान हिन बारे सां अपडेट करण जे लाइ।